ज़िले उमरकोट में चोर कुनरी ऐं कुछ थर जे इलाक़नि में ग़रीब मिस्कीननि मज़दूर तबके जे माण्हुनि जी मदद कंदड़ पंहिंजे हक़ीक़ी इबादत कंदड़ उन्हनि इंसान दोस्त भाइरनि खे सवें सलाम जस ॾियूं था जेके हिन ॾुखे वक़्त में ग़रीबनि जो साथ ॾियनि पिया ऐं हिकु इंसानी फ़र्ज़ निभाइनि पिया। अचो त इन हवाले सां ॾिसूं था उमरकोट मां दर्शन देव जी ही रिपोर्ट। अॼु उन्हनि दोस्तनि जे हिन ॾुखे वक़्त हक़ीक़ी इबादत गरीबनि मज़दूरनि जी ख़िदमत कंदे ॾिसी ॾाढी ख़ुशी थी ऐं ईअं लॻो अञा बि इंसानियत ज़िंदा आहे। पंहिंजी पहुच मुताबिक़ हिन ॾुखे वक़्त में गरीबनि जी मदद करण जेतिरो पैसो मालिक हर इंसान खे ॾिनो आहे। कंहिं गरीब खे ॿ वेला जी मानी कुझु पैसनि जी मदद कराइण जो ईमान एहसास इंसानियत मालिक हर कंहिंखे नथो ॾे। चवंदा आहिनि त उहे माण्हू हमेशा तारीख़ जी दरी में ज़िंदा साह खणंदा आहिनि जेके पंहिंजी ज़िंदगी खे ॿियनि जे ख़ातिर अर्पी छॾींदा आहिनि। उन्हनि जो नालो तारीख़ जे सुनहरी वर्कनि में अहिड़ी पैन सां रक़म कयो वेंदो आहे जंहिंखे दुनिया जी का बि ताक़त मिटाए नथी सघे। उहे अवाम जी दिलनि में ज़िंदा जावेद रहंदा आहिनि। उन ॻाल्हि खे साम्हूं रखंदे अगरि हिन वक़्त पंहिंजी सिंध अमर जी ॻाल्हि कजे त शायदि असांजे आसपास रहंदड़ गरीब ऐं मज़दूर तबके जूं निगाहूं कोरोना वायरस जी वजह सां उन्हनि माण्हुनि जे इंतज़ार में मुंतज़र आहिनि। उन्हनि जा गुलनि जहिड़ा मासूम बालक आसमान जी तरफ़ निगाह खणी चवंदा हूंदा त शायदि केरु फ़रिश्तो आसमान खां अचे जेको असांजे हिन अॿोझ हाल ते रहम करे हिन ख़तरनाक वायरस बुख खां जान छॾाए। छाकाणि त बुख दुनिया में अहिड़ो वायरस आहे जेको सिर्फ़ ऐं सिर्फ़ गरीबनि खे लॻंदो आहे। अमीर तबके जी माण्हुनि सां उनजो परे ताईं को वास्तो ई कोन्हे। जस ॾियां थो छोर उमरकोट मिठी ऐं कुंडी जे उन्हनि दोस्तनि खे जेके हिन मुश्किल वक़्त में गरीबनि जी मिस्किननि जी बेसहारनि जी कंहिं न कंहिं तरह कंहिं न कंहिं रूप मदद करी रहिया आहिनि। मिठी में सेठ रमेश कुमार जंहिं कोरोना वायरस खां बचा लाइ ॾुखे वक़्त में गरीबनि मिस्किननि लाइ राशन घर घर पहुचायो वियो। छोर पुलिस जो SHO सुल्तान किरियो वॾो मुंशी अशरफ शाह नंढो मुंशी असगर पूरी छोर पुलिस जे एहलकारनि खे जस विझे 5 देगूं बिरयानी जूं गरीबनि खे पार्सल करे ॾिनियूं। कुनरी प्रिंसिपल शाहीन पब्लिक स्कूल कुनरी सर शहजाद अली जंहिं पंहिंजी मदद पाण पंहिंजे मौला गरीबाबाद में गरीबनि मिस्किननि में अटे जा कटा विराया। तहलका उमरकोट सुजाद मंगरो जंहिं कोरोना वायरस खां बचा ख़ातिर मास्क पंहिंजे ॻोठ में आसपास में उन्हनि माण्हुनि में तक़सीम कया जेके गरीब तरीन ख़ासि तौर ते मज़दूर तबके सां वास्तो रखंदड़ आहिनि। मां दर्शन देव भील हथ ॿधी करे सभिनी दोस्तनि खे इहा अर्ज़ कंदसि त महिरबानी करे हिन ॾुखे वक़्त में मिस्किननि जी मदद करे।